साईं कहीं फरमाइनि था उन मुस्लमान खे जेको मुंहिंजी सुन्नत खे अदा थो करे, सुन्नत खे अहया थो करे, मुंहिंजी गुम थियल ख़तमु थियल सुन्नत खे दुबारा ज़िंदा थो करे, फलहू अजुर, पोइ उनखे अजुर ऐं सवाबु आहे। मेत शहीद 100 माण्हू जेकर अलाह जी राह में शहीद थियनि, जेतिरो उन्हनि खे सवाबु मिलंदो एतिरो मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा करण वारे मोमिन खे सवाबु मिलंदो। शहीद तव्हां ख़बर अलाह वटि ज़िंदा आहिनि ऐं अलाह रिज़्क़ थो खाए, उहो चयो हिकिड़ो शहीद। बाबू तो फरमाए जॾहिं फ़साद उमत जो हूंदो, पोयों ज़मानो हूंदो, मुंहिंजूं सुनतूं गुम पे थींदियूं, सुनतुनि में को अमल करणु का वारो कोन हूंदो, उन ज़माने में हिकिड़ी सुनत ते अमल कंदा, प्यारे हबीब करीम जी हिकिड़ी सुनत ते अमल कंदा, अलाह तबारक ताला तव्हांखे 100 शहीदनि जो सवाबु अदा कंदो। हाणे हींअर असांजा साहिबज़ादा सरंदी, अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी, गुज़िरियल जुमे ते मूं थोरी नसीहत कई, मुंहिंजे बाबा असां सरंदी ख़ानदान जी केतिरियूं ई इम्तियाज़ी ख़ुसूसियतूं आहिनि, जिन मां हिकिड़ी आहे शरीयत जी पाबंदी, दीनदारी, तक़वा, परहेज़गारी, ऐं ॿियो असां पंहिंजे वॾनि खे हमेशह दस्तार वेठो पटको ॿधणु, असां हू त नबी साईं सुन्नत, असां सरंदी ख़ानदान जी को रीत रस्म ऐं रवाज में बि शामिल आहे। तो तव्हांखे मुबारकबाद हुजे, तव्हां पंहिंजे वॾनि जी सुन्नत पूरी कई, तव्हां नबी साईं सुहिणी जी सुन्नत पूरी कई, अलाह ताला खे इहो तव्हांजो अमल ॾाढो वणंदो। ऐं ख़ुशकिस्मती इहा आहे त उहो रमज़ान जो भले में भलो महीनो रमज़ान शरीफ़ जो आहे, अलाह ताला इहा सआदत तव्हांखे रमज़ान में नसीब कई। ऐं अॼु जुम्मतुल विदा आहे, आख़िरी जुमो आहे, पोइ अलाह साईं इन मौक़े ते तव्हांखे इहा दस्तार जी पटके जी सआदत नसीब कई। मुंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराइनि सां तव्हांखे मुबारकबाद। बल्कि ॿियनि सरंदियुनि लाइ नौजवान लाइ मुंहिंजो पैगाम आहे त महिरबानी करे तव्हां नौजवान सरंदी भला पटको ॿधो, ज़रूरी आहे, हर निमाज़ ते ॿधो, पर ख़ासि करे जुमे निमाज़ ते तव्हां लाज़मी पटको ॿधो, छो त मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाए थो जेको मुस्लमान पटके सां निमाज़ पढ़े थो ऐं ॿियो मुस्लमान सादी टोपी सां निमाज़ पढ़े थो, पोइ जेको न पटके सां निमाज़ पढ़े थो, अलाह तबारक ताला उनखे 70 निमाज़ जो सवाबु ॾिए थो। 40 पुश्तुनि में सभु जेके बुज़ुर्ग आहे सभई पटका ॿधंदा हुआ। अॼु तव्हां पंहिंजे फारूक आज़म खां वठी वेंदे हज़रत इमाम रब्बानी ताईं, इमाम रब्बानी गुज़िरियल शेख अहमद सरंदी खे 400 साल थिया, माना हीअ जेकी सुन्नत अहया थिया 1400 सालनि जी सुन्नत। हज़रत फारूक आज़म खां वठी इमाम रब्बानी ते 1000 साल गुज़रियो, सभई वारा असांजा आलिम हुआ, हाफ़िज़ हुआ, नेक हुआ, दीनदार हुआ, ऐं उन सभई पटका ॿधंदा हुआ। ऐं इमाम रब्बानी त सुन्नत खे ज़िंदा उन कयो। ऐं ॿियो हुज़ूर साईं ने फरमायो अब्दुल्ला इब्न उमर हुआ रजुलुन साले, असां बि घणा हुआ प्यारे मुस्तफ़ा जा, हज़रत अब्दुल्ला हज़रत उमर जो फर्ज़ंद हो, फारूक आज़म जो फर्ज़ंद हो, नबी साईं जी घरवारी जो, बीबी जो थगोरी जो, उम्मतुल मोमिनीन जो बीबी जो हफ्सा जो भाउ हज़रत अब्दुल्ला बिन उमर ॾाढी इबादत कंदो, नबी साईं जिन वेंदा घर मुबारक में पंहिंजे रहंदो, नबी साईं सां गॾु सही सही राति बि नफ़िल पढ़ंदो, सॼी राति इबादत कंदो। पोइ हुज़ूर साईं हिकु दफ़ा घर में दाख़िल थिया, हज़रत अब्दुल्ला बिन उमर पियो तहज्जुद पढ़े, ज़िक्र पियो करे, ख़ुदा खे पियो यादि करे। हुज़ूर साईं ॾिसी साईं फरमायो नौजवान असाबी अब्दुल्ला बिन उमर फारूक आज़म जो पुटु, नबी साईं लफ़्ज़ ज़बान ॿ निकिता, अब्दुल्ला इब्न उमर हुआ रजुलुन साले, अब्दुल्ला पुटु उमर जो इहो मर्द आहे साले, साले माना पाण सिधी वाह ही साले शख़्स, नबी साईं फरमायो ही मुंहिंजो उमती आहे पर साले शख़्स। इहो हिकिड़ो लफ़्ज़ ज़बान बार खां निकितो, उनखे 1400 साल थिया आहिनि, अॼु ताईं सलाहियत ऐं फज़ीलत ऐं बरकत जेके असांजी सरंदी ख़ानदान में बि कंहिं बि कान्हे। इहो सभु मुंहिंजे मुस्तफ़ा जी दुआ जो असरु आहे। सो सरंदी नौजवान खे हिदायत थो करियां त महिरबानी करे ॿियो न त कम कम जुमे ॾींहुं तव्हां पटको ॿधो, पंहिंजे वॾनि जी सुन्नत पूरी करियो, पंहिंजे बुज़ुर्गनि जी सुन्नत पूरी करियो, इमाम रब्बानी जी सुन्नत पूरी करियो, फारूक आज़म जी सुन्नत पूरी करियो, ऐं मुंहिंजे प्यारे मुस्तफ़ा करे जी हिकिड़ी सुन्नत पूरी कंदा, हीउ पोइ ज़मानो 100 शहीदनि जो रब कई तव्हांखे सवाबु मिलंदो। ऐं ॾाढो ख़ुशि थियां, हीउ मुंहिंजो वक़्तु कोन्हे तक़रीर करे, न को मुंहं में दम न को हाल, रोज़नि असांखे हीणो करे छॾियो, पर अल्हम्दुलिल्लाह रोज़नि जिस्मानी तरह त कमज़ोर कयो आहे, पर रूहानी तरह असांखे मज़बूत करे छॾियो आहे। सो मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे, मुंहिंजा चंद लफ़्ज़ तव्हांखे पसंदि ईंदा। अलाह तबारक ताला तव्हांजे सॼे सरंदी ख़ानदान खे, असांजे सरंदी ख़ानदान खे ख़ुशि रखे, आबाद रखे, ऐं पंहिंजे वॾनि जे तरीक़े ते, बुज़ुर्गान जे तरीक़े ते हलाइण तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहो ॻाल्हि मामूली कान्हे, इहो पटको जेको सो वॾी अज़मत, शान ऐं शौक़त, ऐं पटके जे हींअर तव्हां करामत ॿुधायां, हींअर साईं हर खे मूं पटका ॿुधाया। साईं अशफाक जान मुंहिंजो सौटु, साईं वॾे पागारे साईं सौटु, उहो आयो दोस्तमन जा हथु चुमी आयो, साईं वारे हथु चुमी, साईं वारा सभु उथिया, सभिनी मुंहिंजो ॾिसो हींअर ई पटके जी करामत। अॼु तव्हां हींअर पटको ॿुधायो, अॼु ईद आहे, न को ख़ासि मौक़ो आहे, जुमे ॾींहुं केरु कंहिंजो हथु चुमे, तव्हां पटका ॿधा, ख़ुदा ताला तव्हांखे इज़त बख़्शी, इनशा अल्लाह ताला पटका सरंदी ॿधंदा,
ख़ुदा ताला तव्हांखे इज़त ॾींदो। इहो ॿुधाए छॾियो सरहद जी इज़त दीन जे करे, न को सियासत जे करे, न को दुनियादारी करे, न को ज़मीनदारी करे। असां सरहदी खानदान इज़त फ़क़ति दीन जे करे। अॼु बि तव्हां दीन जा ख़ादिम थियो, दुनिया तव्हांजे अॻियां झुकी पवंदी। असांजो ख़लीफ़ो हाजीदास मरूम चवंदो साईं सरहद खे ख़ुदा ताला नवाज़े छॾियो। सरहदी ॼमंदे ॼाम हाजीदास मरूम हिन जो नानो चवंदो सरहदी कुझु बि न कनि, टे शयूं कनि, पटको पाइनि, मुसलो रखनि, तस्बीह हथ में खणनि, दुनिया सॼी तव्हांजे अॻियां झुकी पवंदी। सरहद जी इज़त चुनी छॾ, मुसलो, तस्बीह ऐं पटको, टे शयूं जी क़ाबू करियो या टोपी पायो, दुनिया तव्हांजे अॻियां झुकी पवंदी। तो दुआ आहे इमाम रब्बानी जी, असांखे दुआ आहे फारूक आज़म जी। अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, सलाम रखे, आबाद रखे, असांजी जमायत खे रब करीम ख़ुशि करे। पर अहल सुन्नत जा जेके बि दरगाह आहिनि, रब करीम उनखे आबाद रखे। असांजो अहल सुन्नत जो वसी हल्को आहे, असां जमायत कोन आहियूं। असांखे अलाह ताला दीन खे ग़ालिब कयो आहे। अलाह ताला तव्हांजा ॿई जान मोचारा करे ऐं ख़ासि करे रमज़ान शरीफ़ इबादतूं अलाह साईं क़बूल फरमाए। अलाह ताला तव्हांजा रोज़ा क़बूल फरमाए। अलाह ताला तव्हांजा असांजूं तरावी क़बूल फरमाए, दुआऊं क़बूल फरमाए। अलाह ताला तव्हांजा असांजा ॿई जान मोचारा करे। आख़िर दुआ ख़ैर अल्लाहुम्मा ख़ैर वख़्तमना बिख़ैर अल्लाहुम्मा हफ़िज़ना अल्लाहुम्मा हस्बुनल्लाहु व निअमल वकील सल्लल्लाहु